बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं असलाउद्दीन। हमारे सीरियल सिंधी थॉट्स क्लास 7 की मैथ जारी है। चौथा नंबर चैप्टर पढ़ूं पिया एक्सपोनेंट्स, जंहिंजे अंदरि असां टॉपिक पढ़ण वारा आहियूं पावर लॉ। तव्हांजे साम्हूं डेफिनेशन बि हूंदी, जेको लॉ असां पढ़ण वञूं पिया उन लॉ जी डेफिनेशन ऐं एग्ज़ाम्पल खे सम्झूं था। अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। पहिरियों जेको लॉ आहे हिन खे मुंहिंजे ख़्याल में मथियनि क्लासनि में हिन खे लॉ ऑफ पावर चयो वेंदो आहे, यानी पावर जे मथां पावर, या ईअं खणी चऊं त जेको आहे हिन जे मथां हिकिड़ो एक्सपोनेंट असांखे ऑलरेडी मिलियल आहे, उन जे मथां ॿियो एक्सपोनेंट मिलियल आहे। त अहिड़ी कंडीशन में असां हिन जो सोल्यूशन कीअं कंदासीं, छा कंदासीं, यादि रखी छॾियो त जॾहिं पावर जे मथां पावर हुजे त उहे पावर पाण में ज़रब थींदा आहिनि। बिट खां 6 यानी 7 जे मथां जेको पावर आहे उहो 6, इन खे असां लॉ ऑफ पावर चवंदा आहियूं, या एक्सपोनेंट मथां जेको एक्सपोनेंट हूंदो आहे। अच्छा, हिन कंडीशन में हिकु एग्ज़ाम्पल नंबर 2 लिखियो आहे। ॾिसो, मथां बि हिकिड़ो पावर आहे, उनजे हेठां बि हिकिड़ो पावर मिलियल आहे, पोइ असांखे बेस आहे। त हिन कंडीशन में असां छा कंदासीं, बिचोंक 8 यानी बेस असां साॻियो रखंदासीं ऐं मथां पावर इन्हनि जो मल्टीप्लाई करे रखंदासीं। ईअं ई आहे, हिते 2 असांखे बेस मिलियल आहे, 2 लिखी करे हिननि पावर्स खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं, 5 खां 15 हे असांजो जवाबु आहे। सो इहा हिकिड़ी पावर लॉ जी कंडीशन जेका असां डिस्कस कईसीं। हाणे हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असीं हिकिड़ी पॉइंट डिस्कस करण वारा आहियूं, जेका मूं तव्हांजे साम्हूं लिखी आहे त जॾहिं बि कोई असांखे बेस मिले थो, पर शर्त इहा आहे त उहो बेस रेशनल नंबर हुजे। यानी रेशनल नंबर कहिड़ा न हूंदा आहिनि, कहिड़ा हूंदा आहिनि, उहे ऑलरेडी असां उन सॼे रेशनल वारे चैप्टर में डिस्कस करे आया आहियूं। बसि हिते मां तव्हांखे एतिरो ॿुधायां थो त अहिड़ो हिकिड़ो बेस खणूं था जंहिंजे मथां पावर 0 आहे, त यादि रखी छॾियो त उहो 1 जे बराबरि हूंदो आहे सॼो। ऐं इहा ॻाल्हि ज़हन में हुजे त अहिड़े क़िस्म जा जेके अलजिब्रा जा हिसाब आहिनि उहे टेस्टनि में ज़रूरु ईंदा आहिनि। भले तव्हां कहिड़े बि टेस्ट ॾियो, तव्हां बोर्ड जी ॾियो था या कंहिं बि जॉब जी ॾियो था, एंट्री टेस्ट जी ॾियो था, त जॾहिं बि तव्हांखे कंहिं बेस जे मथां पावर 0 मिले थो त यादि रखो त उहो 1 जे बराबरि आहे। ॾिसो कीअं, उन जी हिकिड़ी तव्हांखे असांजी कंडीशन बि मिलियल आहे। असांखे ख़बर आहे त जॾहिं वंड में बेस 1 जहिड़ा मिलनि त असां बेस रखी मथियों बेस रखंदासीं, पोइ हेठिएं बेस खे बि मथे खणी वञी हुनखे कट कंदा आहियूं। पढ़ी आयासीं न असां, त जॾहिं बेस 1 जहिड़ा हुजनि त हुनखे छा कंदासीं, असां रखी पावर कट कंदासीं। हाणे ॾिसो, जॾहिं तव्हां 2 मां 2 कट कंदो त छा जवाबु ईंदो, ए जो 0, यानी ए जे मथां जेको एक्सपोनेंट हूंदो उहो 0 हूंदो। पोइ छा असां आंसर में ए 0 टिक कंदासीं? न, इहो ग़लति आहे। छो त हिन जो हाणे मतिलबु इहो थी वियो 1, हे हिन जो जवाबु। हाणे ॾिसो, ॿी कंडीशन तव्हांखे हीअ मिलियल आहे, यानी पावर 5 जे मथां छा आहे, एक्सपोनेंट छा आहे, 0 आहे, त हिन जो जवाबु छा थींदो, 1। यानी इहो क्लियर करे छॾियो हिन पावर जे लॉस जे अंदरि, त जॾहिं बि हिकु बेस जे मथां पावर 0 हुजे उनजो इज़ इक्वल टू 1 थींदो। हाणे मूं तव्हांजे साम्हूं हिकिड़ी कंडीशन रखी आहे त जॾहिं असांखे एक्सपोनेंट्स जे अंदरि नेगेटिव पावर अचे त उनखे कोशंट लॉ जे अंदरि असां कीअं हल कंदासीं। सो यादि रखी छॾियो त जॾहिं बि असांखे कोई नेगेटिव पावर मिलंदो आहे त असां छा कंदा आहियूं, उनखे हिन कंडीशन में यानी 1 अपान जी करे उहो बेस लिखंदासीं ऐं उनखे पावर ॾींदासीं त उहो असांजो पॉज़िटिव में शो थींदो। जीअं त मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायमि त अगरि असांखे ए पावर 5 या एक्सपोनेंट 5 ए 3 थो अचे त असां छा कंदा आहियूं, ए लिखंदा आहियूं, मथियों अंग रखंदा आहियूं 5, ऐं हेठियों जॾहिं मथे खणी वेंदा आहियूं त छा जवाबु ईंदो आहे, असांजो माइनस ईंदो आहे न। पोइ मां तव्हांखे चवां थो त हिनखे प्लस करे ॾेखारियो, त तव्हां प्लस करे ॾेखारण जो मतिलबु छा आहे, हिन पावर खे हेठि खणी ईंदव। सो साॻी कंडीशन हिते अप्लाई थिए थी त जॾहिं ख़ाली नेगेटिव पावर आहे त तव्हांजो जवाबु हे थींदो। छो, इनखे असां जॾहिं ॾिसो, जॾहिं हीअ ए माइनस में आहे, माइनस में हिन ते पावर आहे, इन जे एक्सपोनेंट खे पॉज़िटिव करिणो आहे त यकीनन असांखे हिनखे हेठि खणी अचिणो पवंदो। जॾहिं हेठि खणी ईंदासीं त हिन जो एक्सपोनेंट पॉज़िटिव थी वेंदो। अचो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिसूं था असां। हाणे मां तव्हांखे चवां थो 5 - 3। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिन खे मूंखे अगरि हल करिणो आहे कोशंट लॉ जे अंदरि, त मां हिन जो पॉज़िटिव पावर कीअं कंदुमि। मूंखे ख़बर आहे त जॾहिं असांजो बेस नेगेटिव हूंदो आहे त तव्हां उनखे हेठि खणी अचो, जॾहिं हेठि खणी ईंदो त हिन जो पावर छा थी वेंदो, पॉज़िटिव थी वेंदो। हिन कंडीशन खे हिन तरीक़े सां असां सॉल्व कंदासीं। अच्छा, हाणे हिकिड़ी ॿियो मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल खयो आहे, त इनखे हल बि कयूं था, हिनखे थोरो हिनखे अंडरस्टैंड करण जी बि कोशिशि कयूं था। हाणे मां तव्हांजे साम्हूं अगरि हिनखे ए जी जॻह ते मां A² लिखां थो, जेका ए आहे, साॻियो ई ए पावर या एक्सपोनेंट 2 लिखां थो, हिन 1 जी जॻह ते मां अगरि ए पावर या ए एक्सपोनेंट 0 लिखां त ॻाल्हि साॻी न आहे, डेफिनेटली साॻी आहे। अच्छा, हाणे जॾहिं हीअ ॻाल्हि साॻी आहे त हिनखे कोशंट लॉ जे अंदरि अगरि मां हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कयां त छा कंदुमि, मां बेस रखंदुमि ऐं मथे जो जेको आहे एक्सपोनेंट रखी हेठे खे मां -2 करे रखंदुमि। त हिन जो जवाबु छा थींदो, हिन जो जवाबु छा थींदो, असां वटि ए
असांजो हिन जो जेको कोशंट आहे उहो -2 थी वेंदो। हाणे जेको असां अॻूणे सिखूं पिया त जॾहिं असांखे हीअं मिलंदो आहे a -2 यानी कोशंट 2 तो असांखे जेको आहे नेगेटिव थो मिले त हिन खे पॉज़िटिव करण लाइ असां छा पिया कयूं, मथां 1 रखी करे हिन खे हेठि पिया खणी अचूं। ॾिसो साॻी कंडीशन असां मोटाए आयासीं। चवंदा आहिनि न कॾहिं कॾहिं तव्हांखे जेको हे हिसाबु मिलियल आहे असांखे वापसि उन ई कंडीशन में आणे ॾियो। उन कंडीशन में आणे ॾियो त ॾिसो असां पहिरीं 1 लिखियो आहे, जापान में ॾिसो साॻियो ई बेस लिखी करे हिनखे पावर 2 ॾिनो आहे। हाणे पॉज़िटिव आहे, हाणे नेगेटिव न आहे। सो उमेद आहे त कोशंट लॉ जे अंदरि असां ए एक्सपोनेंट 0 खे बि डिस्कस कयोसीं, नेगेटिव एक्सपोनेंट्स खे बि डिस्कस कयोसीं, 2 कंडीशन डिस्कस कयूंसीं त बेस साॻा हुजनि या बेस डिफरेंट हुजनि, एक्सपोनेंट साॻा हुजनि या एक्सपोनेंट डिफरेंट हुजनि। सो उमेद आहे त तव्हांखे ही नंढो क्लास तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नेक्स्ट क्लास में। तेसिताईं गॾु हुजो असां सिंधी थॉट्स जी फैमिली सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।